Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. बोर्ड मुतासर हारिन लाइ इमदादी फंड वधाइण जो फ़ैसिलो। सिंध काबीना फ्लड एमरजेंसी रिस्पॉन्स फंड 21.56 अरब मां वधाए 27.68 अरब रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। इमदाद खां महरूम 1.5 लख खां वधीक हारियुनि खे फौरी रिलीफ ॾिनो वेंदो। बेनज़ीर हारी कार्ड ज़रिए हारियुनि खे जदीद सहूलतूं ॾियण जो फ़ैसिलो। सिंध सरकार थरकोल खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाइण लाइ फंड जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना ॿुधायो त वफ़ाक़ी सरकार 7 अरब रुपया मुख़्तस कया त सूबाई सरकार बि 7 अरब रुपया रखंदी। रेलवे लाइन विछाइण जो मनसूबो 42 अरब रुपयनि जी मालियत जो आहे। हब डैम जी मरम्मत लाइ वाटर बोर्ड तरफ़ां शेयर ॾियण जी मंज़ूरी। सिंध काबीना पेंशन सुधारनि जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर चयो त पेंशन सुधारनि जो नोटिफिकेशन नाणे वारो खातो जारी कंदो। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 41,000 रुपया मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करण लाइ लेबर खाते खे हिदायत। वॾे वज़ीर चयो त पौरियतनि जी उजरत जो नोटिफिकेशन जारी करण खां अॻु समूरियूं कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वञनि। सिंध काबीना ज़रई इनकम टैक्स रूल्स जी मंज़ूरी बि ॾेई छॾी। नवनि कानूननि तहत ज़मींदार SRB वटि रजिस्टर्ड थियण जो पाबंद हूंदो। काबीना ह्यूमन राइट्स कमीशन जे चेयरमैन इक़बाल डेटो ख़िलाफ़ इल्ज़ामनि जी जाच लाइ बि सब कमेटी क़ाइमु करे छॾी। सब कमेटी में कानून वारो वज़ीर, एक्साइज़ जो वज़ीर, इंसानी हक़नि बाबति ख़ासि मुआविन बि शामिल हूंदा। वफ़ाक़ी काबीना 5 लाख टन खंड एक्सपोर्ट करण जो हतमी फ़ैसिलो करे छॾियो। ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ वारी वज़ारत मूजिबि खंड जी एक्सपोर्ट हुकूमती शोबे ज़रिए कई वेंदी। खंड जी एक्सपोर्ट लाइ समूरा इंतज़ाम मुकमल। फौरी अमल दरामद शुरू। खंड जी क़ीमतुनि में तवाज़ुन बरक़रार रखण लाइ इहो क़दम खंयो वियो। खंड एक्सपोर्ट जो तरीक़ो माज़ी खां मुख़्तलिफ़ ऐं बहितर हिकमत अमली जी निशानदेही करे थो। माज़ी में खंड जो हथरादू बहरान पैदा करे सब्सिडी ते भाड़ियो वेंदो हो। इस्लामाबाद जी अदालत 27 मशहूर यूट्यूब चैनल्स ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। जुडिशियल मैजिस्ट्रेट अब्बास शाह यूट्यूब चैनल ब्लॉक करण लाइ FIA जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। लाॻापियल अख़्तियारियूं अदालत में पेश। ॿुधणी बाद अदालत यूट्यूब जे ऑफिसर इंचार्ज खे 27 मारूफ़ यूट्यूब चैनल्स ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालती हुकुमनामे में चयो वियो आहे त रियासत मुख़ालिफ़ मवाद बाबति FIA 2 जून ते इंक्वायरी शुरू कई। FIA जे सबूतनि मां मुतमइन आहियूं ऐं कानून मूजिबि कार्रवाई करे सघूं था। गवर्नर सिंध तरफ़ां लियारी साने जे मुतासिरनि लाइ 80 गज़ जा प्लॉट ऐं रोज़गार जो ऐलान। गवर्नर कामरान टिसोरी सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त सिर्फ़ चेहरा तब्दील थियण सां निज़ाम तब्दील नथो थी सघे। गवर्नर कामरान टिसोरी लियारी जे इलाइक़े बगदादी आमद। वाक़े वारे हंध जो दौरो। मीडिया सां ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध चयो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी DG खे हटाइण सां अज़ालो मुमकिन नाहे। रुगो चेहरा तब्दील थियण सां निज़ाम तब्दील नथो थी सघे। असांखे इमारत जे किरण जा कारण ॻोल्हणा पवंदा त उहा कॾहिं ठही, कीअं मंज़ूर थी। असां लियारी साने ते ॿियनि वांगुरु सियासत न कंदासीं। मुतासिरनि खे 80 गज़ जा प्लॉट ऐं रोज़गार सां गॾु इंसाफ़ ॾियारींदासीं। गवर्नर साहब अहिड़ा के बि वाइदा न करियो जेके पाड़े न सघो। हिन वक़्तु सियासत जी न दादरसी जी ज़रूरत आहे। 5 ॾींहंनि खां पोइ वाक़े वारे हंधि पहुचण ते गवर्नर साहब जा रहंदा आहियूं। गवर्नर कामरान टिसोरी ते सिंध सरकार जी तनक़ीद। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो त कराची जा शहरी मुश्किल में हुआ। गवर्नर सिंध ज़ाहिर न हो। गवर्नर खे फौरी तौर इस्लामाबाद मां कराची अचणु खपंदो हो। गवर्नर साहब खे अहिड़ो को बि वाइदो न करणु घुरिजे जेको हू पाड़े न सघे। हीउ वक़्तु सियासत करण जो न आहे। हीउ वक़्तु मुतासिरनि जी दादरसी जो आहे। गवर्नर हाउस में हर वक़्तु मौजूदु हुअण जी दावा कंदड़ उहे समाजी भलाई वारा इदारा लियारी में किथे बि नज़र न आया। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे मज़ार कायद ते गार्ड ऑफ ऑनर पेश। चीफ जस्टिस जुनेद गफ़ार तरफ़ां उहिदे जो हलफ़ खणण खां पोइ मज़ार कायद ते हाज़िरी। चीफ जस्टिस सिंध फातिहा ख़्वानी करे याददाश्तनामे ते पंहिंजा तासुर लिखिया। चीफ जस्टिस जुनेद गफ़ार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी रवायत आहे चीफ जस्टिस थियण बाद मज़ार कायद ते हलफ़ खणंदा आहियूं। कोशिशि हूंदी त पंहिंजूं ज़िम्मेवारियूं बहितर तरीक़े सां अदा करियां। जजिस जी खोट जल्द ख़तमु कई वेंदी। पहिरियों भेरो आइन में तरमीम थी आहे। आइनी ऐं रेगुलर बेंच में मसइला आहिनि, उहे आहिस्ते आहिस्ते हल थी वेंदा। उन खां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जुनेद गफ़ार उहिदे जो हलफ़ खयो। गवर्नर हाउस में हलफ़ बरदारी तक़रीब मुनक़द। गवर्नर कामरान टिसोरी सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे हलफ़ खणायो। वॾो वज़ीर मुराद अली शाह बि तक़रीब में शरीक। जस्टिस जुनेद गफ़ार सिंध हाई कोर्ट जे 6वीं चीफ जस्टिस जे उहिदे जो हलफ़ खणी वरितो।
कायम मकाम चीफ जस्टिस सद के दिल से हलफ उठाता हूँ कि मैं खुलूस नीयत से पाकिस्तान का हामी और वफादार रहूंगा। पाकिस्तान का हामी और वफादार रहूँगा। ये कि बहैसियत चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध मैं अपने फ़राइज़ व कारहाए मनसबी ईमानदारी, अपनी इंतहाई सलाहियत और वफादारी के साथ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान के आईन और कानून के मुताबिक अंजाम दूंगा। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए, आमीन। अल्लाह ताला मेरी मदद और रहनुमाई फरमाए, आमीन। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण मख़दूश इमारतुनि जी मुरनी रहवासियुनि खे रिहाइशी फ़राहमी नामुमकिन करार ॾेई छॾियो। निजी टीवी सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमण चयो त सिंध में 740 इमारतूं मख़दूश आहिनि, जिन में 51 ख़तरनाक आहिनि। इंतहाई ख़तरनाक इमारतुनि मां 11 इमारतूं ख़ाली करायूं वयूं आहिनि। हुकूमत लाइ इहो मुमकिन नाहे त मख़दूश इमारतुनि जी मुरनी रहवासियुनि खे रिहाइश फ़राहम करे। हुकूमत कुछ ख़ानदाननि खे आर्ज़ी मुतबादिल रिहाइश ॾेई सघे थी। माज़ी में सिंध हुकूमत ॿोन मुतासिरनि ऐं कोविड मरीज़नि खे आर्ज़ी शेल्टर्स बि ॾिना हुआ। मोरो वाक़े बाबति 4 केसिस जी ॿुधणी जतोई भाइर नुशरत फ़िरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। GDA अॻवान मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई वकीलनि समेत अदालत में पेश थिया। SUP जो सदर ज़ैद शाह ऐं GDA अॻवान सफ़दर अब्बासी बि अदालत पहुता। अदालत ॿाहिरां वॾे अघ में पुलिस नफ़री मुक़रर। अदालत केस जी ॿुधणी 12 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी। GDA अॻवान मुर्तज़ा जतोई अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एतिरो ज़ुल्म मार्शल दौर में बि न थियो हो। मुल्की निज़ाम तब्दील थियण पियो वञे। समूरनि केसनि जी ॿुधणी 12 जुलाई ते मुक़रर कई वई आहे। अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। मौजूदा हुकूमत इंतकामी सियासत करे रही आहे। ज़िया दौर जे मार्शल खे मुंहुं ॾेई चुका आहियूं। मार्शल दौर में 7 पुलिस एहलकारनि जे क़त्ल जो केस दाख़िल थियो हो। SUP सदर ज़ैन शाह बि जतोई भाइरनि ख़िलाफ़ केसिस खे इंतकामी कार्रवायूं करार ॾेई छॾियो। ज़ैन शाह चयो त पीपल्स पार्टी हुकूमत खां मुख़ालिफ़ बर्दाश्त नथा थियनि। GDA जे तकरारी मनसूबनि ख़िलाफ़ जदोजहद जारी रहंदी। GDA जे जनरल सेक्रेटरी सफ़दर अब्बासी चयो त जतोई भाइरनि सां यकजहती जे इज़हार लाइ पहुता आहियूं। इंतकामी कार्रवाइनि बावजूदि न झुकंदासीं। पीर पागारे ते कैनालनि ख़िलाफ़ जदोजहद तां हथ खणण लाइ वॾो दबाव हो। संदसि क़यादत में मुतहिद आहियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त इसराइली ईरान जंग ख़त्म थी वई। ईरान तां पाबंदियूं हटाइण लाइ हाणे मुनासिब वक़्त जो इंतज़ारु आहे। इसराइली वज़ीर आज़म सां नेतन्याहू सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर हिकु भेरो ॿीहर दावा कई त अमरीका ईरान जे 3 न्यूक्लियर तनसीबात खे तबाह करे छॾियो। ईरान इसराइल जंग ख़त्म थी चुकी आहे। उमेद आहे त ईरान ते हिक ॿी हमले जी बि नौबत न ईंदी। ईरान सां ॻाल्हियुनि जो शेड्यूल ठाहियो आहे। मुनासिब वक़्त ते ईरान तां पाबंदियूं हटाईंदुसि। व्हाइट हाउस में इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां मुलाक़ात दौरान अमरीकी सदर फ़लस्तीनियुनि खे बेदख़ल करण वारे तकरारी मनसूबे में अॻिभराई जो बि इशारो ॾेई छॾियो। नेतन्याहू चयो त अमरीका सां गॾिजी अहिड़ा मुल्क ॻोल्हे रहिया आहियूं जेके फ़लस्तीन खे बहितर मुस्तक़बिल ॾियण में मदद कनि। इसराइली वज़ीर आज़म बेंजामिन नेतन्याहू बि ट्रंप खे अमुन जे नोबेल इनाम लाइ नामज़द करे छॾियो। नेतन्याहू ऐलान कयो आहे त हुन अमरीकी सदर खे अमुन जे नोबेल इनाम लाइ नामज़द कयो आहे ऐं उन हवाले सां हिकु ख़त नोबेल कमेटी खे बि मोकिले छॾियो आहे। पर ॾेई ख़बरी इदारे मूजिबि नेतन्याहू मुलाक़ात दौरान अमरीकी सदर खे इहो ख़त बि पेश कयो जेको हुन नोबेल इनाम लाइ नामज़दगी तौरु कमेटी खे मोकिलियो हो। ट्रंप उन ते ख़ुशी जो इज़हार कंदे नेतन्याहू जो थोरो मञियो। सिंध में रतो छाण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। अलॻि अलॻि वाक़िअनि में नारी ऐं नीगर समेत 5 ॼणा मारिजी विया। गौसपुर वेझो ॻोठ अलीबख्श ओगाही में ज़मीन जे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में बशीर ओगाही मारिजी वियो। शफ़ीक ऐं लखमीर ओगाही ज़ख़्मी। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण वधी वई। दौड़ जी मालपीड़ी में हथियारबंदनि जी फायरिंग। बिरिया रोड वासी ग़ुलाम मोहम्मद बिरोही मारिजी वियो। माजिद दाहिरी ऐं गांवर लशारी ज़ख़्मी। टंडे आदम जे मोहम्मदी कॉलोनी में जवाबदार कामरान राजपूत कान्हे जी तोहमत मड़ी पंहिंजी बेवा भाॼाई समीना खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। नारी जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद संदसि भाउ हवाले। रावती वेझो खोसा शर्त तकरार तां नीगर गोले जो खाज। ॻोठ अलाबख्श खोसो में ज़ुल्फ़कार खोसो जे घर ते हथियारबंदनि जी चढ़ाई। फायरिंग में घर धणी जो 12 वरनि जो पुटु गुल ज़मान खोसो मारिजी वियो। मिर्ट मातिलो में घर ते हमिलो। नौजवान राशिद शेख मारिजी वियो। पुलिस मूजिबि साहिबा शेख नाले नारी माशूक शेख खां अदालत मां तलाक वरिती हुई। जवाबदार घर ते हमिलो करे अॻूणी ज़ाल जे भाउ राशिद शेख खे क़त्ल करे फ़रार थी वियो। अचरोथरवासी पोरियत धाड़ेलनि वटि कैद। धाड़ेलनि ॻोठ नरणहार समावासी सुल्तान समो जी ज़ंजीरनि में जकड़ियल वीडियो वायरल करे छॾी। ज़रियनि मूजिबि पोरियत सुल्तान समो कराची जे हिकु कारखाने में कमु कंदो आहे। खेसि औरताणे आवाज़ ते घिराए अग़वा कयो वियो।
सिंध के मुख्तलिफ़ इलाक़नि में हल्की बरसात मौसम खुशगवार दादू जोही कस्बो कांचे में वस्कारो लाड़काने भरपासे मींहुं सबब गर्मी जो ज़ोर टुटी वियो रानीपुर हिंगोरजा कोटलालू कंडियारो ऐं भरपासे किते तेज़ त किते हल्की बरसात मुख्तलिफ़ इलाक़नि में बिजली की फरहमी बंद पाकिस्तान टे T20 मैचेस की सीरीज़ लाइ 15 रुकनी टीम जो ऐलान करे छॾियो PCB मूजिब सलमान अली आखा टीम की क़यादत कंदो बाबर आज़म मोहम्मद रिज़वान शाहीन आफरीदी नसीम शाह शादाब खान हारिस रऊफ़ स्क्वाड जो हिस्सो न हूंदा पाकिस्तानी टीम में फ़खर जमान साइम अयूब इब्रार अहमद फ़हीम अशरफ ऐं हसन नवाज़ शामिल हुसैन तलत खुशदिल शाह अब्बास आफरीदी मोहम्मद हारिस मोहम्मद नवाज़ साहिबजादा फरमान भी टीम जो हिस्सो हूंदा सुफियान मुकीम ऐं सलमान मिर्ज़ा के 15 रुकनी स्क्वाड जो हिस्सो बणायो वियो पाकिस्तान और बांग्लादेश विच में टे T20 मैचेस 20 जुलाई 22 जुलाई और 24 जुलाई ते मीरपुर ढाका में खेलियूं वेंदियूं अस्सलाम वालेकुम नाज़रीन टाइम न्यूज़ में भलीकार मां शाहिद सियाल हेडलाइंस वठी वठूं था शॉर्ट ब्रेक